मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वल्लज़ीन इज़ा अंफ़क़ू लम युस्रिफ़ू व लम यक़्तुरू व कान बैन ज़ालिका क़वामा। ऐं उहे माण्हू जो जॾहिं ख़र्च कनि था त न त फ़ुज़ूल ख़र्ची कनि था ऐं न ई तंगी कनि था, ऐं उन्हनि जो इहो ख़र्च करणु इफ़रात ऐं तफ़रीत जे विच में यानी एतदाल जी राह सां थिए थो। हिते अल्लाह वारनि जी, औलिया इकराम जी ऐं अल्लाह जे बंदनि जी 6 सिफ़त, 13 सिफ़तुनि मां 6 सिफ़त जेका आहे उहा अल्लाह पाक इन में ज़िक्र करे पियो। उन्हनि जी 6 सिफ़त इहा आहे त मथे जेको आहे सो जिस्मानी इबादतुनि में जो बयानु हो त हू तहज्जुद पढ़नि था वग़ैरह वग़ैरह। हाणे माली इबादतूं, उन में माल ख़र्च करण में जेको आहे हुननि जो माल ख़र्च करण में हुननि जो छा तरीक़ो आहे त अल्लाह ताला फ़रमाए पियो उहे माण्हू जेके माल ख़र्च कनि था, जॾहिं माल ख़र्च कनि था त न त इसराफ़ था कनि ऐं न त इसराफ़ ऐं फ़ुज़ूल ख़र्ची था कनि ऐं न ई जेको आहे सो तंगी था कनि। इसराफ़ जो मतिलबु छा आहे, यानी फ़ुज़ूल ख़र्ची जंहिंखे चइबो आहे वधीक ख़र्चो करणु, पर लुग़त में इस्तिलाह शरीयत में, शरीयत जी इस्तिलाह में जेको आहे न पोइ इसराफ़ जूं 2 तफ़सीरूं कयूं वयूं आहिनि। हिकिड़ो हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा, मुजाहिद रहमहुल्लाह, क़तादा, अहिड़े तरीक़े सां इब्न जुरैज, कई यानी मुफ़स्सिरन उहे फ़रमाईंदा त गुनाह में ख़र्च करणु, भले हिकिड़ी पाई छो न हुजे, हिकिड़ो रुपयो छो न हुजे, गुनाह जे कम में ख़र्च करण जो नालो इसराफ़ आहे। थोरो या घणो गुनाह में जेतिरो बि ख़र्च कयो इहो इसराफ़ आहे ऐं इहो हराम। ॿी तफ़सीर इहा आहे त यानी जाइज़ कमनि में मुबाह कमनि में ऐं या जेका इबादत आहे उन में, पर उहा ज़रूरी न आहे, गैर ज़रूरी इबादत, उन जे अंदरि को माण्हू वधीक ख़र्च करे जंहिंजे करे पोइ बेसब्री थिए ऐं पोइ जेको तंगी पेश अचे ऐं हिर्स जो मादो पैदा थिए, बेसब्री जो मादो पैदा थिए, त इहो बि यानी मुबाह कमनि में एतिरो ख़र्च करण जो ज़रूरत खां वधीक हुजे। आहे जाइज़ कमु, आहे जाइज़ खाधा पीता वग़ैरह, पर जेतिरो ज़रूरी हो उन खां वधीक उन ख़र्च कयो इहो बि। पर इन जो हासिल बि हुई आहे छो त इन में जेका फ़ुज़ूल ख़र्चीअ जंहिंखे तबज़ीर चयो आहे क़ुरान चयो इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़्वान शयातीन, बेशक फ़ुज़ूल ख़र्च जेके आहिनि उहे शैताननि जा भाउर आहिनि, फ़ुज़ूल ख़र्च शैताननि जा भाउर आहिनि। पर फ़ुज़ूल ख़र्ची जेका आहे उहा बि यानी पंहिंजे जाइज़ कमनि में बि घणो ख़र्च करणु, वधीक ज़रूरत खां वधीक ख़र्च करणु इहो बि हराम आहे। फ़ुज़ूल ख़र्ची बि हासिल इहो थियो त हराम कम में, नाजाइज़ कम में ख़र्च करणु इहो आहे। ॿी ॻाल्हि अल्लाह ताला फ़रमाई वलम यक़्तुरू, ऐं कंजूसी कोन था कनि। कंजूसी जो मतिलबु ख़र्च में घटिताई, पर इस्तिलाह में कंजूसी छाखे चइबो आहे? हिते माण्हू थोरो को यानी ख़र्च में घटिताई करे त चवंदा ही कंजूस आहे, न, कंजूस उनखे चइबो, कंजूसी जेका शरीयत चए थी त हीअ आहे कंजूसी, उहा इहा आहे त जिते अल्लाह ताला ख़र्च करण जो हुकुम कयो आहे, फ़र्ज़ आहे, वाजिब आहे ख़र्च करणु, उन में बि घटिताई थो करे पोइ माण्हू, त पोइ इहा आहे कंजूसी, इन खां मना कयो वियो। त मक़सदु इहो त इन्हनि वकान बैन ज़ालिका क़वामा, अल्लाह ताला फ़रमाए पियो त इन्हनि जो इहो ख़र्च करण जो जेको तरीक़ो आहे न, इन ॿिन्ही जे इफ़रात और तफ़रीत जे विच में हद खां वधीक ख़र्च ओ बि न, ऐं जिते ज़रूरी ख़र्च आहे उते बि न करणु, इहा आहे तफ़रीत, कोताही। ऐं हू वरी ख़र्च त करे पियो पर जेतिरो करणु घुरिजे उन खां बि अॻियां, त इहा शइ मुनासिब कान्हे। ऐं अल्लाह ताला पंहिंजे औलिया इकराम जी, पंहिंजे प्यारनि जी इहा तारीफ़ बयानु फ़रमाई आहे त न को इसराफ़ था कनि, न को
ख़र्च में कमी था कनि ऐं हुननि जो इहो जेको ख़र्च करणु पैसो उहो दरमियान में थिए थो, एतदाल सां थिए थो। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जी रिवायत आहे इब्न कसीर जे यानी तफ़सीर इब्न कसीर जे हवाले सां, ऐं उन में जेको सो यानी इमाम अहमद इब्न हम्बल रहमहुल्लाह जी रिवायत सां ज़िक्र कयो आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए फ़िक़्हुर रजुल क़स्दुहु फ़ी मईशती, यानी इंसान जी अकुलमंदी आहे त हू ख़र्च में दरमियानो रहे, एतदाल इख्तियार करण वारो जेको आहे न उहो समझदार इंसान। ऐं ॿी हदीस पाक में अचे थो त मा आल मन इक़्तसद, जंहिं माण्हूअ ख़र्च में म्याना रवी इख्तियार कई, विच थरो रस्तो इख्तियार कयो, उहो कॾहिं बि जेको आहे फ़क़ीर कोन थींदो। अॼुकल्ह माण्हुनि खे थिए थी त भई असां वटि कमी आहे, तंगी आहे। असल में रोज़ी जेका आहे उहा वधाइण पंहिंजे इख्तियार में कान्हे। हाणे कमाई बसर हिकिड़ो माण्हू चए थो त मुंहिंजी कमाई वधी वञे, उहो हिन जे इख्तियार में कोन्हे, पर ख़र्च जेको आहे उनखे घटाइण इहो इख्तियार में। हाणे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू पंहिंजे ख़र्च जो जाइज़ो वठे, भई मुंहिंजा महीने जा ख़र्च हेतिरो आहे, इन ख़र्च में कहिड़ा कहिड़ा ख़र्च अहिड़ा आहिनि जेके गैर ज़रूरी आहिनि, उनजी हिकिड़ी लिस्ट ठाहे ख़र्च जी। मुंहिंजो पघार, मुंहिंजी आमदनी जेका आहे उहा पूरे महीने में किथे किथे थी ख़र्च थिए, पोइ ॾिसे त हीअ जेके शयूं आहिनि न, ए जेकॾहिं आऊं इन्हनि ते ख़र्च करणु छॾे ॾियां तॾहिं बि मुंहिंजी ज़िंदगीअ में को नुक़सानु कोन थो अचे, त पोइ उहे आहिस्ते आहिस्ते करे घटाए छॾे, छो त फज़ूल ख़र्ची। हाणे जेॾी महिल घटाए छॾी, छो त ख़र्च खे घटाइण पंहिंजे इख्तियार में आहे, पर आमदनी खे वधाइण पंहिंजे इख्तियार में कोन्हे। इन तरीक़े सां इंसान जेको आहे, ग़रीब इंसान बि जेको आहे न ख़ुशि ज़िंदगी गुज़ारे सघे थो। इहो अहिड़ो बहितरीनु नुस्ख़ो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे इन ते अमली तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अनिल हम्दुलिल्लाह या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या ज़ल जलाली वल इकराम।